शहदादकोट की शहरी गुज़श्ता 22 साल से ट्रेन की सफ़र से महरूम। लाड़काना से शहदादकोट और शहदादकोट से बलूचिस्तान के इलाके उस्ता मोहम्मद तक जाने वाले रेलवे ट्रैक पर कदम कदम पर कब्ज़ा माफिया ने डेरे जमा लिए। इंतज़ामिया का कोई हाल नहीं, जबकि इलाका मकीन एक सस्ते सफ़री सहूलत से महरूम हैं। गवर्नमेंट का इहो मुतालबो कंदासीं त पहिरियां त जेके रेलवे ट्रैक ते या बंद ते कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कया वञनि, छो त हिन वक़्तु का बंदि ज़ाहिर ई कोन्हे, माना हुन जो नाम निशानी कोन्हे। उन जे करे रेलवे जेको आहे सो बंदि लॻी पई आहे। जैकुमाद खां लाड़काणे ताईं हलंदी हुई त इन सॼे एरिया जा माण्हू जेको आहे सो उन मां फ़ाइदो वठंदा हुआ, लाभ हासिलु कंदा हुआ। हिन वक़्तु जेको आहे रेल जे बंदि थियण जे करे ऐं ट्रैक ते बंदि ते कब्ज़नि थियण जे करे जेको आहे सो रेल बंदि थी वई आहे, जंहिंजे करे ट्रांसपोर्टनि पंहिंजा मनमानी करे पंहिंजा मनपसंदि किराया कनि था, वठनि था। ख़ासि तौर ते वेनूं ऐं बसूं उहे जेको आहे सो जेकॾहिं तेल ॿ रुपया थो चढ़े त उहो जेको आहे 20 रुपया ऐं 30 रुपया जेको आहे फी माण्हू ते जेको आहे सो किरायो चाढ़े था छॾनि। ऐं जेकॾहिं तेल लहे बि थो बि माना हिन जा उहे ई किराया आहिनि, वरी वधे थो त अञा वधाइनि था। इन करे ग़रीब माण्हू तमामु तकलीफ़ में आहे ऐं ॻरा किराया भरे बि ज़ाहिर आहे मजबूर माण्हू त लाड़काणे या ख़ासि तौर ते शहदादकोट वासियुनि खे तकलीफ़ घणी आहे, छो उन्हनि जो लाड़काणे ऐं कंबर घणो बंदि आहे। उन जे करे असां सरकार खे अपील कंदासीं त रेलवे तां कब्ज़ा हटाए करे ऐं रेलवे ट्रैक खे बहाल कनि ऐं रेल हलाइनि त जीअं ग़रीब माण्हू खे फ़ाइदो पवे ऐं उन्हनि खे जेको आहे सो रिलीफ मिले। जबकि दूसरी जानिब रेलवे इंतज़ामिया की अदम तवज्जुही के बायस रेलवे ट्रैक पर बड़ी पैमाने पर कब्ज़ा माफिया की जानिब से कब्ज़ा करके रेलवे की ज़मीनों की खरीदो फरोख्त का सिलसिला खुल्लम खुला चल भी रहा है, जिसका कोई नोटिस लेने को तैयार नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वस्ट टीवी, शहदादकोट।